सखर में ख़बर शामिल कंदासीं त ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पारां 200 खां वधीक मुस्तक मर्द ऐं औरतुनि में ईद जा कपड़ा विरहाया विया आहिनि। ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन जे चेयरमैन एडवोकेट इलाही बख़्श मैतलो ख़िताब कंदे चयो त महांगाई जे दौर में मज़दूरनि लाइ घर जो ख़र्चो हलाइणु तमामु ॾुखियो आहे। इन लाइ ईद जे ख़ुशियुनि में मज़दूरनि खे शामिल कयो आहे। फाउंडेशन जे जनरल सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद अली मैतलो चयो आहे त हिक ॿिए जो ॾुख सुख वंडण सां ई इस्लाम जो असुलु फ़लसफ़ो आहे। इन मौक़े ते फाउंडेशन जे वाइस चेयरमैन आपा ज़ुबैदा कांगरो पंहिंजे ख़िताब में चयो त जेकॾहिं मुल्क में इंसाफ़ जो निज़ाम हुजे त ग़ुरबत ख़तमु थी सघे थी। तक़रीब में विकी मेमण, शहनाज़ मंगी, सुगंध मंगी, मोहम्मद अली मेमण ऐं ॿियनि ख़िताब पिणु कयो। एडवोकेट इलाही बख़्श मैतलो ख़िताब कंदे चयो त महांगाई जे दौर में मज़दूरनि लाइ घर जो ख़र्चो हलाइणु तमामु ॾुखियो आहे। इन लाइ ईद जे ख़ुशियुनि में मज़दूरनि खे शामिल कयो आहे। इन मौक़े ते फाउंडेशन जी वाइस चेयरपर्सन आपा ज़ुबैदा कांगरो पंहिंजे ख़िताब में चयो त जेकॾहिं मुल्क में इंसाफ़ जो निज़ाम हुजे त ग़ुरबत ख़तमु थी सघे थी। तक़रीब में विकी मेमण, शहनाज़ मंगी, सुगंध मंगी, मोहम्मद अली मेमण ऐं ॿियनि ख़िताब पिणु कयो। हर ख़बर बर वक़्तु ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।